अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैरान टीवी न्यूज़ में अवां खे पलीकार माहिया फराज शाह सबका पहिरियों नज़र हेडलाइन ते। अमरीकी फौज जा ईरान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हमला, सेरिक, अहवाज़, बंदर अब्बास ऐं कैशम में धमाका। अहवाज़ शहर में कैंसर जी अस्पताल भरिसां मीज़ाइल हमलो, 200 खां वधीक मरीज़नि खे अस्पताल मां कढियो वियो। ईरानी मीडिया मुताबिक़ हिक हफ़्ते दौरान अमरीकी हमलनि में 35 शहरी शहीद ऐं 300 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। अमरीकी सेंटकॉम जो चवणु आहे त ईरान जे कमांडर मर्कज़नि, हवाई ऐं दिफ़ाई हंधनि खे निशानो बणायो वियो। मीज़ाइल, ड्रोन सलाहियतुनि ऐं समुंड जी निगरानी वारनि मर्कज़नि ते बि हमला कया विया। अमरीकी हमलनि बाद ईरान जा जवाबी हमला जारी। कुवैत जे अल सालम एयरबेस ते मीज़ाइल ऐं ड्रोन सां अर्ली वार्निंग रेडार सिस्टम खे निशानो बणाइण जी दावा। पासदारन इनकलाब जो चवणु आहे त एयरबेस ते अमरीकन जो इज्तमा बि हदफ़ हुयो। सरकारी मीडिया दावा कई आहे त ईरानी फौज उर्दन जे अर्ज़ बेस ते मवासिलाती निज़ाम ऐं तेल जे ज़ख़ीरनि खे बि निशानो बणायो। उर्दन पारां ईरान जा 8 बैलिस्टिक मीज़ाइल तबाह करण जी दावा। ईरान जा इराक जे शहर अरबेल में अमरीकी कॉन्सुलेट ऐं फ़ौजी अॾनि ते ड्रोन हमला। पाकिस्तान, ईरान ऐं अमेरिका विच में अमन कोशिशुनि खां परे थियण जे तासुर खे रद्द करे छॾियो। परॾेही वज़ारत जे तर्जुमान ताहिर अंद्राबी चयो आहे त इस्लामाबाद मफ़ाहमतनामो न ख़तमु थियो आहे ऐं न ई ग़ैर मुअस्सिर थियो आहे। उन जी अहमियत बरक़रार आहे। धुरियूं छिकताण जो रस्तो छॾींदियूं त अमन जी वापसी इस्लामाबाद मफ़ाहमतनामे ज़रिए ई मुमकिन थींदी। इस्लामाबाद में प्रेस ब्रीफिंग ॾींदे ताहिर अंद्राबी चयो आहे त पाकिस्तान तरफ़ां सालसे जूं कोशिशूं जारी आहिनि। हिन वक़्तु धुरियुनि में छिकताण वारी सूरत-ए-हाल आहे, पर उमीद आहे त आख़िरकार अमन ॻाल्हियुनि जी सोच कामयाब थींदी। सिंध सरकार मौलाना फज़ल रहमान जी फ़ौज ऐं शहीदनि बाबति बयान जी मज़म्मत। मौलाना खां बयान वापसि वठण जो मुतालबो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त मौलाना फज़ल रहमान जे बयान सां हर शहरी जी दिलि आज़ारी थी आहे। शहीद पाकिस्तान जो असासो ऐं असांजो फ़ख़ुरु आहिनि। मौलाना पंहिंजे बयान खे अना जो मसइलो न बणाए ऐं बयान वापसि वठे। बयान वापसि वठण सां मौलाना फज़ल रहमान जी इज़त घटि न थींदी। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील इनाम मेमन चयो आहे त सिंध में हिन भेरे कणिक जे रिकॉर्ड पैदावार थी आहे। मुनाफ़िक़ोरनि कणिक जी ज़ख़ीरा अंदोज़ी कई। सिंध सरकार कार्रवायूं करे हिन वक़्त ताईं 17 लख टन कणिक हथ कई आहे। अटे जे अघ में इज़ाफ़े जी कंहिंखे बि इजाज़त न ॾींदासीं। डॉक्टर आकाश कुमार जे क़त्ल केस में गिरफ़्तार 3 जवाबदार रिमांड ते पुलिस हवाले। कराची पुलिस डॉक्टर आकाश जे क़त्ल केस में गिरफ़्तार 3 जवाबदारनि सुरेश, रामचंद ऐं अनिल खे जुडिशनल मैजिस्ट्रेट जी अदालत में पेश कयो। अदालत 3 जवाबदारनि खे 7 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। सखर सेंट्रल जेल में कैदी पुरस्कार नमूने फ़ौत कैदी धनेश कुमार जो जेल जी वाशरूम मां लाश हथायो। जेल इंतज़ामिया वाक़े खे आपघात करार ॾेई छॾियो। इंतज़ामिया जो चवणु आहे त धनेश जेल जे वाशरूम में अगठ ॻिचीअ में विझी फाहो खाई आपघात कयो आहे। कैदीअ जे चाचे रोशन कुमार ॿुधायो आहे त गुज़िरियल ॾींहुं सखर सेंट्रल जेल में संदसि अमड़ ऐं भाइर मुलाक़ात करण लाइ विया हुआ, जंहिं दौरान धनेश ठीकु हुयो ऐं पुलिस ते तशद्दुद जूं दाहूं कयूं। धनेश जो मौत जेल इंतज़ामिया जे टॉर्चर ऐं तशद्दुद सबबु थियो आहे। चूहड़ जमाली वेझो बिंदुरनि में झेड़े दौरान हिकु ॼणो क़त्ल। शाह बंदर जे ॻोठ गुल मोहम्मद छरेजो में छरेजा बिरादरीअ जे बिंदुरनि में झेड़े दौरान लतूं ऐं मुकूं लॻण सबबु 30 वरनि जो गुलाम नबी छरेजो क़त्ल थी वियो। मक़तूल जो लाश अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद घर पहुचण ते कोहराम मची वियो। गंबर परिसां नौजवान नारी रोहड़ी कैनाल में ट्रिपो ॾेई आपघात करे छॾियो। ॻोल्हा जारी। चांडिया ॻोठ वासण 15 साला सपना चांडियो रोहड़ी कैनाल में ट्रिपो ॾेई छॾियो। मक़ामी टोबनि जी मदद सां संदसि ॻोल्हा जारी। वारसनि जो सरकार पारां नारी जे ॻोल्हा में मदद न करण ते क़ौमी शराह ते धरणो। गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वयूं। वारसनि जो चवणु आहे त सरकारी तौर ते नारी जी ॻोल्हा लाइ का बि मदद नथी कई वञे।